नवंदोरो वेझो आबादगारनि पारां पाणी खोट ख़िलाफ़ सुकल बेजारो खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शाहमीर ॾाहाणी समेत 20 खां वधीक ॻोठनि जे आबादगारनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं नारेबाज़ी कई। आबादगारनि जो चवणो त पाणीअ जी हथरादू खोट सबबि अञा ताईं रोंबा शुरू न आहिनि थिया। नोटिस वरितो वञे। आबादगारनि चिताव ॾिनो त अॼु पाणी न पहुतो त सुभाणे चीफ इंजीनियर जी ऑफिस जो घेराव कयो वेंदो। नवंदोरो वेझो आबादगारनि पारां पाणी खोट ख़िलाफ़ सुकल बेजारो खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शाहमीर ॾाहाणी समेत 20 खां वधीक ॻोठनि जे आबादगारनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं छिती नारेबाज़ी कई। आबादगारनि जो चवणु हो त पाणीअ जी हथरादू खोट सबबि अञा ताईं रोंबा शुरू न आहिनि थिया। इन जो नोटिस वरितो वञे। तफ़सील मालूम कयो था टाइम न्यूज़ नवंदोरो जे रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खां। नूर मोहम्मद, छा तफ़सील आहिनि? दादू केनाल जे कपर सां रहंदड़ ॻोठनि ॻोठ शमीर ॾाणी, ॻोठ शेख, मोरिया फ़कीर, ट्रगड़, कटीअ समेत 20 खां वधीक ॻोठनि जे आबादगारनि चारनि जे फसल लाइ पाणी न मिलण ख़िलाफ़ सुकल बेजारो वतन में खणी दादू केनाल जे इंजीनियर ख़िलाफ़ एहतिजाज कंदे छिती नारेबाज़ी कई आहे। एहतिजाज जी अॻुवाणी कंदड़ शमीर ॾाणी, अब्दुर्रहीम ॾाणी, गदा हुसैन शेख, नजब भुट्टो, ओशाक वाघाणी ऐं ॿिया करे रहिया हुआ। मुज़ाहिरीन उन मौक़े ते ॻाल्हाईंदे चयो त अगस्त महीने में सारियालो फ़सुलु न करे सघिया आहियूं, जॾहिं त मई महीने में सारियाले फ़सुल लाइ पाणी ईंदो आहे ऐं हाणे अगस्त महीनो हली रहियो आहे, पर अञा ताईं असांखे पाणी न आहे ॾिनो वियो। ट्यूबवेलनि जे ज़रिए जेके बेजारो पोखियो हुयो उहो बि हिन वक़्तु सड़ी वियो आहे। पाणी न मिलण करे 20 खां वधीक ॻोठनि में असांजूं हज़ारे एकड़ ज़रई ज़मीनूं सोकड़ जो शिकार थी वियूं आहिनि। मुल्क में ॿोॾि वारी सूरत हाल आहे। सिंधु दरिया में बि नंढी ॿोॾि डिक्लेयर कई वई आहे, पर दादू केनाल जे आबादगारनि खे पाणी नथो ॾिनो वञे। दादू केनाल जे इंजीनियर केनाल में 11 फुट पाणी ॾियण बजाए 9 फुट पाणी वहाए रहियो आहे, जंहिं करे असांजे ज़मीनुनि खे पाणी लॻे ई नथो। मुज़ाहिरीन दादू केनाल जे इंजीनियर मथां इल्ज़ाम हणंदे चयो त इंजीनियर पाणी ॾियण जे लाइ लखें रुपया रिश्वत घुरी रहियो आहे। हुननि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, एमपीए फरियाल टालपुर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त राची इंजीनियर खे हटाए असांखे अॼु शाम ताईं पाणी जेको दादू केनाल में आहे उनजी जेका सतह उहा 11 फुट पूरो करे ॾिनो वञे त जीअं असां सारियालो फ़सुलु पोखे छॾियूं। जी नूर मोहम्मद सुमरो, महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।